बियो हिते। खबरदार गौर, जेकॾहिं असांजे घरनि जे तरफ़ हिक बि विख वधाई थी न, सुठो कोन थींदो। माशाअल्लाह, वॾो गैरती थी वियो। असल फोटो कढी फेसबुक स्टोरी ते रखजे, वॾियूं लाइका मिलंदई। पंहिंजे कारे खे पनाह ॾेई वेठो आहे ऐं ॻाल्हाए असांखे थो। तमीज़ सां ॻाल्हाए, बदइखलाक कंहिं जाइ जा। अखलाक सां उन्हनि सां ॻाल्हाइबो आहे जंहिंजी का गैरत हूंदी आहे, इज़त हूंदी आहे। गौर, इहो तो ॿुधाए, वॾेरनि जी चापलूसी करण वारा उहे कॾहिं खां वठी गैरतमंद ऐं इज़त वारा थी विया? गौर खान, वॾेरनि जी दलाली करण वारनि खे गैरतमंद ऐं इज़तदार नाहे चइबो। पहिरियां पंहिंजो गिरेबान ॾिसी अंदर में छाती पाए, पोइ ॿियनि ते आङुरियूं खणंदा कयो। सखणी कुनी उभा में खणो। अरे वतो था सॼो ॾींहुं तव्हां सालार जी चापुलीसी ऐं सनी कंदा, असांखे इज़त ऐं गैरत था सम्झायो। हितां ई वापसि हलिया वञो, न त मां अहिड़ो अशर कंदोसां जो माइट बि कोन सुञाणे सघंदो। ॾिसी छा थो? हल बस हाणे बस, घणो ॻाल्हाई, पंहिंजे औकात में रह। खलण पुठनि थो लाहे थी ॾिए। तरस भरियाम, हिननि खे ॻाल्हाइण ॾे। सुभाणे वरी मयार ॾींदा त असांखे गौर ॻाल्हाइण बि कोन ॾिनो। हिकु ॻाल्हि त ॿार खे असां कोन छॾींदासीं, ऐं ॿी ॻाल्हि त ॿार जे अॻियां जेको बि आयो उहो बि असांजे हथां कोन बचंदो, रड़जी वेंदो। ॿार धारियो आहे ऐं धारे खे असां पंहिंजे ॻोठ में कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदासीं। ही ॻोठ वॾे सालार खान जो पंहिंजो आहे ऐं ज़ाती ॻोठ आहे पंहिंजो, कंहिं ॿिए जी मिल्कियत न आहे। ॿार असांजे घर में न आहे, उहो आयो हो पर वापसि हलियो वियो। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो, जेकॾहिं ॿार असांजे ॻोठ में आयो त ॿार सां गॾु तव्हां ॿिन्ही खे बि दफ़न करे छॾींदुसि। वापसी जे रस्ते जी तव्हांखे ख़बर आहे या असां तव्हांखे ॿुधायूं? तव्हां ॿिन्ही खे ॾिसी रहंदुसि। चयो मां न, ॾे ॿिन्ही छोरनि खे ठाहे फेह, सभु सचियूं कंदई त इहो खान किथे आहे। बाबा उन्हनि सां तू बदू छेड़ो कंदुसि, जेकॾहिं उन्हनि ॿार खे ज़ाहिर न कयो त। तूं रुॻो ज़ुल्फूअ खे ॾे चिबट, पाणे जॾहिं चीकट कंदो न, पोइ पाणे तोखे ख़बर पवंदी त इहो ॿार किथे आहे। बाबा मां हर कमु पंहिंजे तरीक़े सां कंदो आहियां, जीअं नौंग बि मरे ऐं लठ बि न भॼे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।